करण जे लाइ तव्हां ऐं असां सभिनी खे महिनत करणी पवंदी। असां ऐं तव्हांखे पंहिंजे समाज जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे सम्झणु खपंदो, उन जी पेचीदगियुनि ते नज़र विझणु खपंदी आहे ऐं इन खां पोइ उन जे लाइ जेतिरी असां खां जिदोजहद थी सघे या जेतिरो असांजे वस में असां कुझु कयूं था पंहिंजे वित वसार, पंहिंजे अकुल, पंहिंजी हैसियत जे आहार, उहो ज़रूरु कयूं। इहे लाज़िम जंजीर में जकड़ियल आहे, उनखे ज़ंजीरूं जेके आहिनि उहे छॾाइण जे लाइ मिली जुली यानी पवंदी। हर मैदान ते, हर अमल जी सूरत में तव्हां कहिड़ी बि पोस्ट ते हुजो, कहिड़नि बि इदारनि में कमु कयो या कहिड़ी बि हैसियत रखो था, कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखो था, पर तव्हांजो हिन वक़्तु अवलीन फ़र्ज़ु तव्हांजी धरतीअ जे लाइ जिदोजहद आहे। पोइ तव्हां इल्मी तरीक़े सां था कयो, शऊरी तरीक़े सां था कयो, उहो तव्हांखे पंहिंजा जेके ॾाका, तॾहिं ई असीं को न को इनकलाब आणे सघूं था। ऐं ईअं न सम्झो त सिर्फ़ु पॉलिटिशन्स ई आहिनि जेके रोडनि ते निकिरी धरणो हणी सघनि था, एहतजाज करे सघनि था, इनकलाब जे लाइ वावेला करे सघनि था, पर इहा सभिनी जी ज़िम्मेदारी आहे। यानी असां ताईं बि इहा ॻाल्हि कीअं मुंतक़िल थी जो असीं हिन समाज जे कुझु फ़रसूदा रीतुनि रस्मुनि खे ॾिठोसीं, महसूसु कयोसीं, उन्हनि मां निजात हासिलु करण जे लाइ पंहिंजे दिमाग़ में इहो सोचियो या पंहिंजे दिमाग़ खे इन कम लाइ तयारु कयोसीं त जेकॾहिं ज़िंदगी हीअं बि गारणी आहे त पोइ हीअं छो न घारिजे। जेकॾहिं वेही करे कमाए खाइण सां, सुम्हण सां या ऐश आराम करण सां बि ज़िंदगी गुज़रे थी त ज़िंदगीअ जो ॿियो पासो बि आहे, उहो आहे जिदोजहद वारो या अमली मैदान में पंहिंजो पाण मल्हाइणु। त इहा बि ज़िंदगीअ जी हिकिड़ी सिंफ़ आहे, ईअं बि गुज़ारे सघिजे थी। अॻियां हलूं जी आदी। असांखे गूढ़े मुताले जी ज़रूरत हूंदी आहे। उन जे लाइ असांखे हिन क़िस्म जा जेके स्टडी सर्किल आहिनि उन्हनि में जेके गुफ़्तगू जो अंदाज़ थियो, ॿोलीअ जो जेको तलफ़ुज़ आहे उनखे बहितर कजे, उचार उन जा बहितर कजनि ऐं ॻाल्हि रखण जो अंदाज़ कीअं हुजे, कंहिं शइ खे जेकॾहिं सम्झणो आहे, सवाल बराए सवाल करिणो आहे या सवालनि जा जेकॾहिं जवाब आहिनि उहे इल्मी ऐं अदबी तरीक़े सां मुनज़िम ऐं बहितरीन तरीक़े सां कीअं ॾेई सघूं था, उहो असांखे इल्म जे ज़रिए ख़बर पवंदा। स्टडी सर्किल में असीं हिक ॿिए जे ख़्यालनि खां, हिक ॿिए जी सोचुनि खां ऐं हिक ॿिए जे रवैयनि खां वाक़िफ़ु थींदासीं। के उणायूं हूंदियूं त उन्हनि खे घटि करे हिक ॿिए जी जेको आहे त बहितर तरीक़े सां परवरिश कंदासीं, यानी हिक ॿिए खे सेखारींदासीं, हिक ॿिए खां सम्झंदासीं। कुझु शयूं तव्हां असां खां, असां तव्हां खां, ईअं सिखण जो जेको सिलसिलो आहे या जेका रिवायत आहे, इहा कुझु जेके तंज़ीमूं आहिनि हिन में जेको लिखंदड़ आहे हू लिखे थो त इहे सभु शयूं सिंध में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में ॾिठियूं वेंदियूं हुयूं ऐं उहे बि कुझु जेके तंज़ीमूं हूंदियूं बहितर तरीक़े सां हिन में कमु कंदियूं हुयूं, हींअर उहे न हुअण जे बराबरि नज़र अचनि थियूं। यानी स्टडी सर्किल जो जेको रुझान आहे, तरीक़ो आहे या जेकी रिवायत आहे, उहा ॾींहों ॾींहुं पाण खे घटिजंदी महसूसु थिए थी। तार कीअं रखी सघिजे थो त तव्हां ऐं असां हिन क़िस्म जा जेके मेड़ाका आहिनि उन्हनि खे मुनक़द कयूं, हिक ॿिए सां मिलूं, जेके किताब चूंड करे उन्हनि ते पढ़ूं, उन्हनि ते तबसरा कयूं, हिक ॿिए खां गुफ़्तगू जो जेको फ़न आहे, अंदाज़े बयान आहे, उनखे सम्झूं, पंहिंजी ॿोलीअ खे बहितर बणायूं, इल्म खां रोशनास थियूं ऐं जेके आहे पंहिंजो जेको ही तरबियत वारो जेको सिलसिलो आहे इन्हनि खे ॿियनि ताईं बि मुंतक़िल कयूं ऐं इन जेका हिकिड़ी ज़ंजीर आहे, इन जा जेके कुंडा आहिनि, इन जा कड़ा, उहे अॻु खां वधीक मज़बूत कयूं ऐं वधाईंदा हलूं। इन सां ई असां मुनज़िम ऐं बहितरीन सोच जा मालिक थी सघूं था।